रोज़ पेट्रोल बढ़ रहा है। तेल वधायो जन इन जो सख़्त लफ़्ज़न में मुज़म्मत था कयूं जेतिरो थी सके तेल खे घटि कर। मज़दूर तबको ॾाढो परेशान आहे, असां पाण परेशान। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध खे अवाम रद्द करे छॾियो। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। अवाम जो चवणु आहे त घाट टोड़ महांगाई बावजूद पेट्रोलियम जे शयुनि जे अघनि में वाध करे अवाम खे मुआशी बदहाली जे दुबण में धिक्यो पियो वञे। बिना देर वधायल अघ वापसि वठी रिलीफ फ़राहम कयो वञे। हक़ जी जंग जी कामयाबी के साल मुकम्मल थियण ते सिंध समेत सॼे मुल्क में रैलियूं ऐं तक़रीबूं। कराची, हैदराबाद, सखर, मीरपुर खास, सईद बिन नज़ीराबाद ऐं लाड़काने डिवीज़न जे मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं ऐं तक़रीबूं कोठायूं वयूं। मलीर ऐं हैदराबाद जेल में कैदियुनि सां गॾु तक़रीबूं। IG सिंध ऐं IG DIG जेल पिणु शरीक पीपल्स पार्टी पारां अॼु समुंड किनारे कामयाबी जो जश्न मल्हायो वेंदो। तयारियूं मुकमल। अॻवाननि जो चवणु आहे त 10 मई 2025 ते असांजी बहादुर फ़ौज मोदीअ जो गुरूर ऐं राफ़ेल खे खाक मिलाए छॾियो। हक़ जी जंग जी कामयाबी दुनिया आॾो पाकिस्तानी क़ौम जी जुरत ऐं अज़म खे वाज़िह करे छॾियो आहे। रिथाबंदी ऐं तरक़ी बारे वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल चयो आहे त अमेरिका ईरान जंग में किरदारु अदा करण जो वॾो सबबु हक़ जी जंग में कामयाबी हुई। हाणे तरक़ीअ जी जंग न खटी वई त हक़ जो दिफ़ा बि घणी देरि ताईं न करे सघंदासीं। असांखे अवामी मसइला हल करणु निहायत संजीदगी सां कमु करणो पवंदो ऐं मुल्की इस्तेहकाम जे लाइ मज़बूत मईशत जी ज़रूरत आहे। सिंध जे वॉक्स एंड सर्विस ऐं जेल खाते वारे वज़ीर अली हसन ज़रदारी पारां पाक फ़ौज खे भरपूर भेटा पेश। अली हसन ज़रदारी जो चवणु आहे त 1 साल अॻु पाक फ़ौज भारत खे बिरतनाक शिकस्त ॾेई नई तारीख़ रक़म कई। 1 साल अॻु भारत खे तारीख़ी शिकस्त ॾेई पाक फ़ौज तारीख़ जो सुनहरी बाब लिखियो। पाकिस्तान जी बहादुर फ़ौज भारत जी फ़ौज जा ॾंद खटा करे छॾिया। पाक फ़ौज भारत खे शिकस्त ॾेई क़ौम जो घाट ऊचो करे छॾियो आहे। सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी तरफ़ां कराची जे मुख़्तलिफ़ हंधनि ते पाक फ़ौज जे हक़ में पेना फ्लैक्स लॻाया विया। पाकिस्तान ऐं बांग्लादेश विच में मंशियाती स्मगलिंग ऐं नशे वारनि शयुनि जी रोकथाम में सहकार जा मुआहिदा। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी ऐं बांग्लादेश जे घरू वज़ीर सलाहुद्दीन अहमद मुआहिदे ते सयूं कयूं। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी बांग्लादेश जे घरू वज़ीर सलाहुद्दीन सां मुलाक़ात दौरान सेक्रेटरी लेवल जॉइंट वर्किंग ग्रुप जोड़ण ते बि इतफ़ाक़। MOU तहत ॿिन्ही मुल्कनि जूं लाॻापियल एजेंसियूं मंशियात जे स्मगलिंग ऐं नेटवर्कनि बाबति वक़्त सिर ॼाण जी ॾे वठि कंदियूं। वफ़ाक़ी घरू वज़ीर जे बांग्लादेशी हम मनसब खे सेफ सिटी प्रोजेक्ट में मुकम्मल सहकार जी बि आछ। अमेरिका ईरान ॻाल्हियूं ईंदड़ हफ़्ते इस्लामाबाद में बहाल थी सघनि थियूं। अमेरिकी अख़बार वाल स्ट्रीट जर्नल जी रिपोर्ट मूजिबि अमेरिका ऐं ईरान जाकड़ियुनि सां गॾु हिकु दस्तावेज़ ते कमु करे रहिया आहिनि। 14 नुक़्तनि ते ॿधल मफ़ाहमती यादाश्त लिखी वेंदी। ॻाल्हियुनि जे लाइ ज़ाब्ता तइ कया वेंदा। ड्राफ्ट में ईरान जे एटमी प्रोग्राम ते ॻाल्हि ॿोल बि शामिल। हुर्मज़ में छिकताण में बि घटिताई। यूरेनियम जे रचा खे मुंहुं ॾियण जो तरीक़ो बि शामिल हूंदो।
अमेरिकी सदर ट्रंप चयो आहे त उमेद आहे त ईरान जल्द जंगबंदी जी तजवीज़ुनि जो जवाब ॾींदो। ईरान जंगबंदी बाबति संदनि तजवीज़ुनि जो जल्द जवाब मिलण जो इम्कान आहे। जेकॾहिं शयूं अॻिते न वधियूं त हू प्रोजेक्ट फ्रीडम ॾांहुं वापसि वञी सघे थो। प्रोजेक्ट फ्रीडम जे मुख़्तसिर मुद्दे जे ऑपरेशन खे ॿीहर शुरू करे सघिजे थो। प्रोजेक्ट फ्रीडम सुठो आहे पर उन खे करण जा ॿिया बि तरीक़ा आहिनि। अमेरिकी सदर पारां रूस ऐं यूक्रेन विच में 3 ॾींहनि जी जंगबंदी जो ऐलान। सदर चवणु आहे त 9, 10 ऐं 11 मई ते ॿिन्ही मुल्कनि विच में आरज़ी सीज़ फायर लागू रहंदो। पंहिंजो कमु करे रहिया आहियूं, कंहिं बि डेडलाइन ते ध्यानु नथा ॾियूं। ईरानी परॾेही वज़ारत जे तर्जुमान इस्माइल बकाई चयो आहे त ईरान अमेरिकी तजवीज़ुनि ते गौर करे रहियो आहे ऐं जॾहिं उहे कंहिं आख़िरी नतीजे ते पहुचंदा त उन्हनि जो ऐलान बि कयो वेंदो। दुश्मन जी ख़मीस राति ऑपरेशन आर्मी क़ानूननि ऐं जंगबंदीअ जे वाज़े भञ कड़ी हुई। ईरानी फ़ौज पंहिंजी सलाहियतनि सां मुकमल तौर ते तयारु आहे। पिंगरियो भरिसां ॻोठ ख़ुदा बख़्शीश पाणी में क़त्ल थियल नौजवान जे वारसनि जो लाश रोड ते रखी धरणो। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त पुलिस राति घर ॿाहिरां कुहाड़ियूं हणी क़त्ल कयल नौजवान भुटो सोलंकी जो क़त्ल केस दाख़िल करण जे लाइ तयारी न आहे, जॾहिं त मक़तूल जे सौट खे जवाबदार धरणे वारे हंध तां खंभे गुम करे छॾियो आहे। क़त्ल केस दाख़िल करे गुम थियल नौजवान खे बाज़ियाब ऐं जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। पन्ने अकिल वेझो ॻोठ पोठो मां जोड़ो घरां निकिरी वियो। बलात में नौजवान जे धुर जूं 4 औरतूं मुबैना तौर अगवा। ज़रीन मूजिब मुबारकपुर थाणे जी हद मां परिणियल औरत खेरा महर नौजवान सिद्दीक महर सां घरां निकिरी वई। औरत जे निकिरी वञण खां पोइ धुरनि में छिकताण थियसि। बलात में ॻोठ थुमे मां नौजवान जे धुर जे 4 औरतुनि खे मुबैना तौर बलात में अगवा कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त ॻोठ में मौजूदु आहियूं, बलात तौर औरतूं अगवा न आहिनि थियूं, वधीक जांच करियूं पिया। हैदराबाद में 4 ॾींहं अॻु मुड़ुस सां क़त्ल थियल महानूर मंगसी जे वारसनि जो जवाबदारनि जी गिरफ़्तारी जे लाइ एहतजाज मुज़ाहिरो। एहतजाज में मक़तूला औरत जे माउ ऐं पीउ समेत ॿिया वारिस मर्द ऐं औरतूं वॾे अंग में शरीक। सदन चवणु आहे त बिलावल शाह महानूर मंगसी खे मथे में गोली खणी बेदर्दी सां क़त्ल कयो। केस दाख़िल हुजण बावजूदि पुलिस मुलविस जवाबदार खे गिरफ़्तार करण जे लाइ तयारी न आहे।